सब खां सस्ती बिजली थर मां ठही रही है। थर पावर प्लांट मां 3.5 मेगावाट बिजली पैदा थी रही है। सिंध की बिजली नेशनल ग्रिड में वही रही है और उतां सीधी फैसलाबाद वने थी। इन वक्त थर मां पैदा थींदड़ बिजली सिंध में इस्तेमाल न थी रही है। असां वटि अंग अखर मौजूद आहिनि केतिरी बिजली सिंध के ॾिनी पे वञे, जॾहिं त समूरा वसीला असां वटि आहिनि। हिन वक़्तु मुल्क जो सभ खां वॾो मसइलो बिजली आहे। असांखे बिजली जी खपत खे वधाइणो पवंदो ऐं वधीक सनती यूनिट्स लॻाइणा पवंदा त जीअं असां मसइलनि मां निकिरी सघूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं लाहौर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त थर में सीड़पकारी जो फ़ाइदो पूरो पाकिस्तान खणी रहियो आहे। असां पाकिस्तान जे लाइ वधीक क़ुर्बानियूं ॾियण लाइ तयारु आहियूं। अवाम जो पैसो अमानत आहे। हिन साल 4 अरब रुपयनि जो बसर एक्सपोर्ट कयो वियो आहे। सिंध में सिहत जे शोबे ते ध्यानु ॾिनो पियो वञे। सिहत जे शोबे में टेक्नोलॉजी ॾांहुं वधीक ध्यानु ॾेई रहिया आहियूं। असांखे पंहिंजूं इस्पतालूं बहितर करणियूं आहिनि। बरसाति मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। सूरतहाल बहितर आहे। मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल कयो पियो वञे। लाहौर जे सहाफ़ियुनि जी सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण सां मुलाक़ात। शर्जिल इनाम मेमण सहाफ़ियुनि जे वफ़द खे तवानाई सिहत ऐं ॿियनि शोबनि में सिंध हुकूमत जी कोशिशुनि खां आगाह कयो। लाहौर जे सहाफ़ियुनि सिंध हुकूमत जे मंसूबनि खे स्टेट ऑफ दी आर्ट करार ॾेई छॾियो। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त थरकोल शहीद भुट्टो बेनज़ीर भुट्टो जो विजन हो, जंहिंखे सदर आसिफ अली ज़रदारी पूरो कयो। अॼु दुनिया चई रही आहे त पाकिस्तान में सस्ती बिजली जो वाहिद हल सिर्फ़ थर कोयले में आहे। सिंध हुकूमत नूरियाबाद विंड पावर जनरेशन प्लांट मां 100 मेगावाट बिजली फराहम करे रही आहे। थर जे कोयले मां 3000 मेगावाट खां वधीक बिजली पोर्ट कासिम खे ॾिनी पई वञे। सस्ती बिजली थर जे कोयले मां ई ठही सघे थी। पूरो पाकिस्तान मुतफ़िक़ आहे त थर जे कोयले मां बिजली ठाही वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जे नए नस्ल जो मुल्की तरक़ी में फ़ाल किरदारु चाहे थो। पीपल्स पार्टी इज़हार राय जी आज़ादी ऐं सहाफ़त जी आज़ादीअ ते कॾहिं सौदेबाज़ी नाहे कई। जेतिरी मीडिया फ्रेंडली पीपी क़यादत आहे, उन जो किथे मिसाल नथो मिले। बदकिस्मती मां हुयुमि बस में, लेकिन किस्मत न हुई। जब मां हिन मरतबे ते पहुचा, जंहिं मरतबे ते मुंहिंजा साथी पहुची चुका आहिनि। सिंधवासी ज़ायरीन सां ईरान में हाउन ॾारींदड़ हादसो। ईरान जे शहर यज़्द में 49 ज़ायरीन समेत 53 माण्हुनि सां भरियल बस हादसे जो शिकार थी। 35 ॼणा फौत, 8 ज़ख़्मी। लाड़काने मां ज़ियारतनि लाइ ईरान वियल ज़ायरीन जी बस सां हादसो पेश आयो। सैयद अतर शाह शमसी जे काफ़िले जी बस में 49 ज़ायरीन, 2 ड्राइवरनि ऐं 2 क्लीनरनि समेत 53 ॼणा सवार हुआ। बस यज़्द पहुती, जिते बस जो ब्रेक फेल थी वियो। बस में 14 औरतूं बि सवार हुयूं। इस्पतालुनि में इमरजेंसी लागू कई वई। बस में सवार ज़ायरीन जो तालुक़ लाड़कानी, खैरपुर, सन, कंधकोट, वारह, मिठियाणी ऐं ॿियनि शहरनि सां ॿुधाए पियो वञे। फौतियुनि में सन वेझो अली मोहम्मद खोसो, नूर मोहम्मद खोसो बि शामिल। संदसि वारसनि तस्दीक़ करे छॾी। कंधकोट वासी रुस्तम अली सरियाणी, संदसि घरवारी करीमा, धीउ कायनात, नूह सादिया ऐं रिश्तेदार रीमा ख़ातून, सीरत अब्बास शाह बे हादसे जो शिकार बस में सवार हुआ। बस में खैरपुर वासी आसिफ अली, सदाम हुसैन ख़ासकी अली, मोहम्मद बख्श ख़ासकी अली, जाफ़र अब्बासी, मुजाहिद, शोएब चांडियो, एजाज मंगणार समेत 10 ॼणा बि हादसे जो शिकार बस में सवार हुआ। मिठियाणी वासी ज़वार फयाज़ हुसैन चांडियो बे मामूली ज़ख़्मी थियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ईरान में रोड हादसे में पाकिस्तानी ज़ायरीन जे फौत थियण ऐं ज़ख़्मी थियण वारे वाक़े ते ॾुख जो इज़हार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त ज़ायरीन जे फौत थियण वारे वाक़े ते दिली ॾुख पहुतो आहे। अफ़सोसनाक हादसे में फौतियुनि जे वारसनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह खे मुतासिर ख़ानदाननि जी सहायता ऐं कराचीअ में ईरानी काउंसिल जनरल सां राब्तो करण जी हिदायत करे छॾी।
इलेक्शन ट्रिब्यूनल बलूचिस्तान जे घरू वज़ीर ज़िया लांगो खे डिनोटिफाई करे छॾियो। घरू वज़ारत जे कलमदान खे बि कालेदम करार ॾिनो वियो। इलेक्शन ट्रिब्यूनल गेज़िक ऐं जोहान जे 7 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर वोटिंग जो हुकुम ॾेई छॾियो। ज़िया लांगो ख़िलाफ़ मीर सईद लांगो इलेक्शन ट्रिब्यूनल में चूंड दरख़्वास्त दाख़िल कई हुई।